अड़ी अधी कुमी यकीन तू नज़र ही ना आई अलाए काथे पई जेको आहे रुलंदी पिनंदी वते मां त तुंहिंजूं राहूं ॾिसी ॾिसी अछा वार छिया आहिनि मुंहिंजा। अधी काथे वञा हा काॾे वञा हा हिते हुयसि बसि इहे छोरनि जा रिश्ता कराए कराए मां त थकी पई आहियां। मां बि चवां थी मां चओ असांजी ज़िंदगानियूं बर्बाद कयूं मां छो न कयां मां बि करायां थी रिश्ता संग करायां थी अहिड़े अहिड़े हद थी करायां जो क़िस्मत खे वञी चवनि तूं ॿुधाए तूं छा थी करें। अधी बसि छा कयां मां त चवां पई जेको आहे सो मुंहिंजी ढेबरीअ जे लाइ को संग मंग मिटी माइटी ॾिस तूं त जेको सो बीला छोरा थी आणे पई अलाए कहिड़ा बेस्ता छोरा। हिकिड़ो त उन ॾींहुं जेको आहे तूं गुटके वारो पाणीअ थोके पियो मां चयो मुंहिंजी दीवार न ख़राबु करे घर जी भित ते ॼणो हेॾो दाग उठायो पियो आहे। अहिड़ा छोरा त न वठी आहे नी की सुठा छोकिरा हुजनि पढ़ियल लिखियल हुजनि सुठी फैमिली जा हुजनि। अॼु सुठा रिश्ता भला मुफ़्त में त कोन था अचनि पिया ॾियो पैसा कोन 5,000 वारो रिश्तो अॼु असां को 2,000 वठूं ग़रीब ऐं 3,000 वठूं ग़रीब ऐं अधी भला रिश्ता हर शींदा आहिनि छा। मां बि त जेको आहे सो इन में गुज़र सफ़र थी कयां न। वाड़ी वाह दी कुमी असां तोसां कॾहिं पैसनि जो हिसाबु कयो आहे न न मूंखे सची ॿुधाए ड्रोई थियल आहे अॼु तूं भेण ऐं तोसां हिसाबु न आहे। मां चवां थी धीअ जो नसीबु सुठो थिए थी पैसा त पोइ बि ईंदा वेंदा। अॼु मूंखे तुंहिंजी त ख़बर कोन हुई बाक़ी नूरा जी मां कंदी हुअसि उन जी कराए में 2 पुटनि जी शादी कराईमांसि हिकिड़ी धीअ जी शादी कराईमांसि त हर दफ़े माई मूंखे पैसनि खां रुलाए पई हो जेको आहे सो कॾहिं मूंखे अधु पैसा ॾे कॾहिं मूंखे सफ़ा घटि पैसा ॾे। हाणे मां पराई शादी त कोन थी टोड़ाए सघां इन्हनि पैसनि जे चकरनि में पोइ इन जे करे मां हाणे एडवांस बि वठंदी आहियां ऐं जेको आहे सो अॻ में सभु कुझु इहो तइ करे छॾींदी आहियां। सुठा पैसा ॾींदव त सुठो रिश्तो न ॾींदव त आई उन हिसाब सां ॾियाराईंदीमांव। अधु यारनि जी बायूं ॿारनि मूं त न लाइ नी तोसां थींदो हूंदो ज़ाहिरी ॻाल्हि मां मञा थी पई रना हरामज़ादियूं आहिनि वॾियूं कुतियूं आहिनि कंदियूं हूंदियूं तोसां आदि ड्रोह बोह बि कंदियूं हूंदियूं इहे फ़नकारियूं पर मां त तोखे हमेशह चयो आहे अदी जॾहिं बि सुठो रिश्तो आणींदीअ पंहिंजे रक़म तूं पंहिंजी जीअं वठंदी आहे ओतिरी वठि मां तोखां कोन कंदसि अदी इहे हरू बि मस्तियूं जेके ॿियूं रना थियूं करनि तोसां। अदी सही आहे पोइ जेकॾहिं तूं ईअं थी चवें त पोइ बसि तोखे हिकिड़ो सुठो रिश्तो ॾेखारींदीमांइ। ॿियो ढेबरी जो ॿुधाए ढेबरी कीअं छो त मां ज़ाहिरी ॻाल्हि वेंदसि त मूंखां पुछंदा नी इहे त छोकिरी कीअं आहे छा कंदी आहे ॿियो पबजी त न खेॾंदी आहे अॼुकल्ह त पबजी वारो बि ॿुधाइनि था चे राति जो रना आहे हाणे हिकिड़ी शादी कराईमांइ उन में छा आहे छोरी सुती पई हुजे राति जो बेड ते मुड़ुसु ससु सां उते थी चवे त मार 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 वेंदो न वेंदो हुननि खां त को फ़ौज में भर्ती थियल हुई पहिरियों अब पोइ त मूंखे जेको आहे सो काल करे गारियूं ॾिनऊं कचूं हाणे मां तोखे छा ॿुधायां अहिड़ियूं किनियूं गारियूं ॾियनि मूंखे चए मासी कुमी तूं हीअं मासी कुमी तूं हूअं अधी मां पोइ 5,000 त खणी खावां थी पई 2-3 रुपया इहे जेके रोज़ी हलाल जी कमायां थी पई पर इहे 100 गारियूं मूंखे सॼी उमिरि थियूं मिलंदियूं रहनि। तूं मूंखे ॿुधाए त हिन में त को फाल्टो कोन्हे नी अफ़ाल थी चवां पई मुंहिंजो बि दिमाग़ ख़राबु थी वियो आहे। अधी मुंहिंजी ढेबरी सॼी सोन अथई बसि जेको हिणकण वारी आदत अथसि न दड़ा हणंदई ज़मीन ते लेटी बांबड़ा पाईंदी हिक ॿिए ईअं अलाए छा कंदी सॼा लटा जेके आहिनि सो चिको करे छॾींदी मिटी में इहा बेग़रत में आदत आहे। बाक़ी हूअं मुंहिंजी जेका आहे सा ढेबरी ॾाढी सुठी अथई अधु हिननि दड़नि जो ख़ैरु आहे इहे दड़ा हूअं ई रना ॾींदियूं आहिनि को कॾहिं छा ॿाराणी थींदी नी मुड़ुस वारी त पोइ सम्झी वेंदी। बाक़ी आई लूडे स्टार खां पबजी खां अलाह बचाए मां चवां थी इहा जंहिंमें मूंखे ॿुधाइनि था न माण्हू मां उहो रिश्तो ई नथी करायां अधी मां चयो सॼी ज़िंदगी मूंखे गारियूं ॾियनि बुजा ॾियनि लानतूं ॾियनि त मासी कुमी जेको आहे तूं असांजो रिश्तो एॾो किनो करायो आहे उन जे करे मां पोइ बसि इहे रिश्ता न आहियां कराईंदी। बाक़ी दड़ा बड़ इहे सही थी वेंदी सम्झाइजांइसि नी थोरो जॾहिं वनवाह में वेहे त ॿियो लटा ज़ाहिरी ॻाल्हि आहे घटि ॾिजांइसि लटा ॾिजांइसि मोतियुनि वारा जीअं लेफड़े त मोती लही वञनिसि पोइ ॾिस त कीअं थी थिए पई। हा अचु पुटु अचु इहा अथई मुंहिंजी धीअ ढेबरी हा हीअ ॾाढी सुठी आहे सुलछणी आहे ॾे कप ॾे हिनखे मासी खे कप ॾे हा ॾेसि कोप त चांहि ढुक पीए हे कोप त अधी ख़ाली लॻो पियो आहे घर घुराए मुंहिंजी बेइज़ती कंदव छा छो भला चांहि तव्हां वटि कोन्हे छा चांहि विझी अचिबी आहे माण्हू अफ़ाल सिखंदो आहे को माण्हू महिमान ईंदो आहे त चांहि आणिबी आहे बिस्कुट आणिबो आहे सासर में मिड़ेई सजाए करे जा कॾहिं बोतल पीआरिबी आहे हे छा हे कहिड़ो कप वारो अथव हिकु कोप में कुझु आहे ई कोन ख़ाली कोप आहे इन में मां छा कंदसि। अधु छा आहे न त हाणे हिन महिल असां जेको आहे चांहि त कोन ठाहींदासीं न पर सिंध जी रस्म बि आहे चांहि पीआरिबी आहे
वो कोप खणी आयासीं त माना ॾस नज़र त ईंदी नी त अदी जेको असां सभु तोखे चांहि पीआरीसीं। हा पोइ उनजे करे माना इहो ख़ाली कोप खणी आई आहियां। पुट हीअं करे हिकिड़ी बसी बि खणी आहे ख़ाली। हा उहा वरी बिस्कुट करे खाईंदी। हा जहिड़ा रिश्ता असांखे खणी थी अचे 5-6 महीनो आहे त ख़ाली अचे थी बसि ईअं रिश्ता खणी। रिश्ता ईअं खणी अचिबा ने कुती कीअं जाइजी। हा असां बि ख़ाली चांहि पीआरींदासीं न ख़बर पवई न रोज़ु भाॻी बीठी आहे रिश्तो थी खाराए कॾहिं निमको थी खाई वञे कॾहिं बिस्कुट थी खाई वञे। अधी तव्हां त असांजी सकाफ़त खे लॼायो आहे। ख़ाली जेको आहे सो कोप में चांहि थियूं मूंखे पीआरनि ऐं ख़ाली बसी थी चएसि त खणी अचे त जीअं मां जेको आहे सो ख़ाली बिस्कुट काॾो खाईंदसि। अलाह खे मञो माई तव्हां त जेको आहे सो इन्हनि खां शेखनि ऐं उन्हनि खां बि मेमणनि खां बि परते थी वियव। हो वीचारा बि जेको सोणा ॾाढा हूंदा आहिनि अलाह हयाती ॾियनि ख़ूबसूरती में जेको आहे सो मिस्र जे माण्हुनि खे बि मारे वेंदा। बाक़ी पैसे कढण महिल त ॼणो तप थो चढ़ी वञे। तूं बि माई उहो त कार न कर शेखण त न आहे तूं बाहि ॾियां करे शोधी मां अहिड़े त इन वफ़ारनि में तव्हांजो रिश्तो कराईंदसि न। ऐं मूंखे फैमिलियूं जेके मिलनि थियूं एॾियूं सुठियूं सुठियूं को दुबई में तो छोकिरो रहे को किथे थो कमाए हिकिड़ो त अमेरिका में थो रहे डोनाल्ड ट्रंप सां गॾु जेको आहे सो उन में कमरे में रहंदो आहे उते सफ़ाई वफ़ाई कंदो आहे। मां पुछोमांसि छो ईअं छो कंदो आहे चई मासी मूंखे डोनाल्ड ट्रंप जे भरिसां जेको आहे सो मतां का सरकारी नौकिरी मिली वञे। मां चयो लख लानत अथई बुछड़ा तोखे सरकारी नौकिरी जे कढई को कमुकार कर को बिज़नेस करे हेॾे इन सां अच्छे ममिड़े सां गॾु थो रहीं त को पंहिंजे लाइ कुझु ठाहे न। हिते बि सरकारी नौकिरी चए मूंखे मिले 50,000 खणा ऐं जेको आहे सो घर वेही आराम कयां। पोइ उहो छोकिरो बि जेको आहे तव्हांजे लाइ खणी ईंदसि। पर तव्हां बि त लालण ई कोन्हे अफ़ाल ई कोन्हे मां तव्हांजे लाइ छा कयां। वञा थी पई वरी आयसि जॾहिं को मिलियो त पोइ आणींदीसांव पैसा पंहिंजा पूरा वठंदीमांव। बाक़ी तव्हां में लालण मूंखे कोन थो नज़र अचेव पियो। हलो ॾिसो वरी तूं बि हल मौत भरे वरी माउ जे चवण ते हिणके थी पई लख लानत त इहे तुंहिंजी उमिरि आहे इहे कमु करण जी शोधी कंहिं जाइ जी। वञा थी अधी मां।